जेकॾहिं तव्हां 30 सालनि जा थी चुका आहियो या तव्हां जी उमिरि 30 सालनि खां मथे आहे त तव्हांखे पंहिंजी सिहत जो ज़रूर ख़्यालु रखणु घुर्जे। 30 सालनि खां वॾी उमिरि या 30 सालनि ताईं पहुतल माण्हुनि खे कुझु शयुनि जो ध्यानु ॾियणु ज़रूर घुर्जे। 30 सालनि खां मथे उमिरि जा माण्हू पंहिंजो ब्लड प्रेशर ज़रूर चेक कराइनि। ब्लड प्रेशर जी नॉर्मल रेंज 80 खां 120 ताईं हूंदी आहे। जेकॾहिं तव्हांजो ब्लड प्रेशर नॉर्मल रेंज में आहे त तव्हां इत्मीनान कयो, पर जेकॾहिं इहो वधीक हुजे त इहा ॻणतीअ जोगी ॻाल्हि थी सघे थी। इन करे पंहिंजो ब्लड प्रेशर माहिवार या हफ़्तेवार बुनियादनि ते चेक करे पंहिंजे खाधे खुराक जो एहतियात कयो। अॼुकल्ह शुगर जो मर्ज़ बि तेज़ीअ सां वधी रहियो आहे। जेकॾहिं तव्हांजो वज़न घणो आहे, तव्हांजो वज़न तेज़ीअ सां घटिजी रहियो आहे या वरी तव्हांखे थोरे थोरे कमकार में थकावट थिए थी त इहा ॻणतीअ जो सबबु बणिजी सघे थी। ऐं जेकॾहिं तव्हां 30 सालनि जी उमिरि ताईं पहुची चुका आहियो त पोइ त तव्हांखे पंहिंजी शुगर जी टेस्ट लगातार बुनियादनि ते कराइण घुर्जे। रत में शुगर 80 खां 100 ताईं हुजे थी। रत में शुगर जो मिक़दार 80 खां 100 ताईं हुजे त इहा नॉर्मल रेंज चई वञे थी। जेकॾहिं तव्हांजे जिस्म में रत जो मिक़दार इन खां वधीक आहे त तव्हांखे शुगर जा ख़तरा आहिनि। पर जेकॾहिं इहो मिक़दार 120 खां बि वधीक आहे त इन जो मतिलबु इहो थियो त तव्हां हिन मर्ज़ में मुब्तला थी चुका आहियो, जंहिं लाइ तव्हांखे डॉक्टर सां राब्तो करे एहतियात करणु घुर्जे। अॼुकल्ह दिलि जा मसइला बि आम थी विया आहिनि। खाधे पीते में बेतरतीबी दिलि जे दौरे समेत दिलि जी मुख़्तलिफ़ बीमारियुनि जो सबबु बणिजी रही आहे। उन करे जेकॾहिं तव्हां 30 सालनि जा थी विया आहियो, तव्हांखे ECG ज़रूर कराइणु घुर्जे। ECG में तव्हांजी दिलि जो धड़को ज़ाहिर थींदो आहे, जंहिंजो मुआइनो तव्हांखे ख़तरनाक बीमारियुनि खां बचाए सघे थो। पेशाब जो रंग बि सिहत जे हवाले सां घणो कुझु ॿुधाईंदो आहे। गुर्दनि जे कमकार में घटि वधाई ऐं इंफेक्शन समेत केतिरा ई मसइला पेशाब ज़रिए जांचे सघजनि था। उन करे जेकॾहिं तव्हां 30 सालनि जी उमिरि ताईं पहुची चुका आहियो त तव्हांखे यूरेन-डीआर नाले पेशाब जी टेस्ट बि ज़रूर कराइणु घुर्जे। इंसान जे जिस्म में कोलेस्ट्रोल जी वाध बि इंतिहाई ख़तरनाक साबित थींदी आहे। कोलेस्ट्रोल रत जे वहकिरनि खे बंदि करे ऐं दिलि जी बीमारियुनि जो सबबु बणिबो आहे। उन करे जेकॾहिं तव्हां 30 सालनि जी उमिरि ताईं पहुची विया आहियो या उन खां वधीक उमिरि जा थी विया आहियो त तव्हांखे पंहिंजी कोलेस्ट्रोल जो बि ख़्यालु रखणु घुर्जे। इन लाइ तव्हां लिपिड प्रोफाइल नाले रत जी टेस्ट कराए कोलेस्ट्रोल बाबति जांचे सघो था। जेकॾहिं उन में घटि वाधि हुजे त डॉक्टर सां राब्तो करे ऐं एहतियात करे ख़तरनाक बीमारियुनि खां बची सघिजे थो। इंसान जे जिस्म में रत जे मुख़्तलिफ़ क़िस्मनि जे मिक़दार जी बि वॾी अहमियत हूंदी आहे। उन करे तव्हांखे CBC नाले रत जी टेस्ट बि ज़रूर कराइणु घुर्जे। इन टेस्ट ज़रिए रत जे मिक़दार, रत जे ॻाढ़नि जुज़नि, अछनि जुज़नि ऐं प्लेटलेट्स समेत घणनि शयुनि बाबति ॼाणे सघिजे थो। इन्हनि कुझु टेस्टुनि जो ख़र्चु घणो वधीक नाहे हूंदो, पर साल में हिकु भेरो इहो ख़र्च करे सिहत जे वॾनि मसइलनि खां बची सघिजे थो।